सॼी सिंध जी आंख अंबर में भी महंगाई जो जिन बोतल में बाहर निकरी आयो। महंगाई सबब पोरिया तबको सख्त परेशान है। रिपोर्ट कर रहा है हाकिम खास कहती। कंबर में भी महंगाई जो जिन बोतल में निकरी आयो। ताज़ो ही वफाकी हुकूमत तरफा पेट्रोल जो बम किराए अवाम जी चेल चिबी करे बिन वेलन जे गभे लाइ भी तरसाए छड़ियो है। पेट्रोल जे अगन में वाध खां पोइ आम वाहपे जी शैन अघ आसमान सा गलाए रहा आहिनि। महंगाई जे सुनामी में जिते आम मानू भी लुढ़ंदो वने थो, पोरिया तबको त फाका कशी वारी जिंदगी गुजारण ते मजबूर है। जिते आम वाहपे जी शैन जा अघ चोट चढ़ियल आहिनि, उते मुर्गीअ खे भी पर लॻल आहिनि। गरीब शहरी क़िस्मत सां भी खरीद करे नथा सघनि। केतरनि ॾींहंनि खां वठी इन महांगाई जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहियूं। हीअ जेकी पाकिस्तान गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट सां मिली करे पाण में गठजोड़ बनाए करे ऐं हिते वॾी महांगाई करे छॾी आहे। चांवर महांगो थी वियो आहे, अटो महांगो थी वियो आहे, इवन जानवरनि जे लाइ कटी महांगी थी वई आहे। ग़रीब माण्हू जे लाइ पटाटा सब्जियूं भाॼियूं सभु महांगियूं थी वियूं आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पए त असांजे हिन मुल्क में हुकूमत नाले का शइ कोन्हे। मुसलसल जेको आहे सो ख़ान साहब पियो जेको आहे रोज़मर्रा जूं जेके शयूं आहिनि, पेट्रोल जा अघ वधा था वञनि। 140 रुपया पेट्रोल जो जेको आहे फी लीटर विकिरो थो थिए ऐं पेट्रोल जे चढ़ण सां ऑटोमेटिकली सब्जी आहे, घी आहे, अटो आहे ऐं बक़ाया जेके भी रोज़मर्रा जूं शयूं आहिनि महांगियूं थींदियूं थी वञनि। इन महंगाई के ख़त्म कयो वञे। पेट्रोल ॾिसो जेको 80 रुपया लीटर मिलंदो हुयो उहो 140 रुपया लीटर तो मिले। सिंध हुकूमत समेत वफाकी हुकूमत के खपे त महंगाई ते कंट्रोल करे गरीब माण्हुनि खे परेशानियुनि खां बचाए। कैमरामैन अकबर चांडियो सां गॾु हाकिम खास केली, आवाज़ न्यूज़ कंबर।